अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 29 अप्रैल, अरबा जो ॾींहुं, सुबुह जा 8:15 थिया आहिनि ऐं आसमान ते ईअं थोरो मेरो मेरो झुड़ आहे, हल्को उस बि जेका आहे थोरी थोरी धुंधली आहे, ॾाढी प्यारी थधी हवा थी लॻे। सो मौसम जो अहिवाल ॿुधाए वरितो मां। सो बहरहाल अंदरि घर में ॾाढी गर्मी आहे। अलाह माफ़ी ॾे, अलाह असां सभिनी खे दोज़ख जी बाहि खां बचाए। हे दुनिया जी थोरी तपिश, थोरी मूंझ असां नथा बर्दाश्त करे सघूं। अलाह असांखे उहे नेक अमल करण जी तौफ़ीक़ ॾे जंहिंजे नतीजे में असां दोज़ख खां बची सघूं। अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार। सो बहरहाल व्लॉग जी इब्तिदा आहे, ॾींहं जी इब्तिदा एज़ ऑलवेज़ असांजी अल्हम्दुलिल्लाह फजर जी अज़ान सां गॾु अलार्म सेट थियलु हूंदो आहे त उथी खड़ा थींदा आहियूं अलाह जी तौफ़ीक़ सां। ऐं इरादो कयो हुअमि त हिते अॼु कुझु थोरो घणो चेंज कंदमि। सोचां थी हे बसि प्याला उछले छॾियां। हे त हिन जो त प्लांट ई सड़ी वियो ऐं हे मुंहिंजा ॾाढा फेवरेट प्याला हूंदा हुआ। क्रैक हिननि में जॾहिं पइजी विया ॿिन्ही में त मां हिननि में प्लांट पोखियो, पर सोचां थी तव्हां थोरी छांटी करणी आहे, तंहिंजे करे इन्हनि खे हितां हटाए छॾियां। सो बहरहाल कल्ह मां चयो त मां शीशे जी बॉटल में ऑयल न रखंदी आहियां त मूंखे नज़र जो बि वहम थींदो आहे। असल ॻाल्हि इहा आहे त ज़हरा हर शइ ते ॾाढी नज़र रखंदी आहे, ॾाढी। ऐं पोइ मां चाहींदी आहियां इन नज़रनि खां शयूं ढकियल हुजनि। फ्रूट बि पियो हूंदो आहे टेबल ते त असां हीअ ईंदी आहे कवर करे छॾींदा आहियूं, त हिन खे मां ॾींदी आहियां बाक़ाइदा। अलाह ॾिसे थो पियो ऐं मां इन में कमी न कंदी आहियां ॾियण वठण में। या जीअं बसर पटाटनि जी बास्केट भरियल हूंदी आहे जंहिं ॾींहुं, त मां हिन खे उन मां कढी ॾींदी आहियां, या हिन जे हूंदे भाॼी वारो अची वेंदो आहे त मां हिन खे वठी ॾींदी आहियां। हिन जा ॾाढा किसा आहिनि वॾा, मां ज़हरा ते हिकिड़ो पूरो व्लॉग छा 2-3 व्लॉग ठाहे थी सघां। माना हीअ ईअं हे भाॼी हिकु अलमारी हो एक्स्ट्रा तो दे देना हैं। मां चयो अलमारियूं बि एक्स्ट्रा हूंदियूं आहिनि छा? चए थी पोइ सुगन भाॼी शादी थी वई आहे न, उनजो कबट ख़ाली हूंदो। मां चयो पोइ तोखे ॾियां उहो। ऐं सुगन जी शादी थी वई, सुगन जो कमिरो बि ख़ाली हो ऐं तारिक हितां शिफ्ट थी वियो हो त तारिक जो कमिरो बि मथे ख़ाली हो। हिकिड़े ॾींहुं खार में चयोमांसि, मां चयो मथे 2 कमिरा बि ख़ाली पिया आहिनि, पठिया सभिनी खे अची ते रही पियो। माना एॾो घुरंदी आहे, यानी महिमान आया, मां सवण ऐं कंबल कढियो त चई कोई कंबल हो तो दे देना। अड़े भाई छा आहे मतिलबु? मां हिन खां ॾाढो चढ़ंदी आहियां। हालांकि मां अल्हम्दुलिल्लाह मां हिन खे ॾींदी रहंदी आहियां त जीअं ग़रीब माण्हू आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जिते नौकिरी करे थी उन्हनि खां वधीक उमेद थी रखे त हिनखे फ़ाइदा हासिलु थियनि। असां सभई बि पंहिंजी पंहिंजी जॉब्स ते चाहींदा आहियूं त असांखे इलाही फैसिलिटीज़, इलाही सहूलियतूं, इलाही मराहतूं मिलनि। हीअ बि चाहे थी, पर हिन जी इहा ॾाढी किनी आदत आहे। सो हिकिड़े दफ़े त ईअं बि थियो जो असां इस्लामाबाद वियासीं महीनो खनि, मोटी आयमि त मुंहिंजे कमरे में पाणी भरियल हो। यकीन कयो इहो मुंहिंजो सामान उहो ई पियो आहे, मां चेंज कोन कयो, पर सॼियूं शयूं फंगस लॻी ऐं चिप बोर्ड उन्हनि जो फुंडी ऐं ख़राबु थी वियो। आख़िर हिकिड़े ॾींहुं मां चयोमांसि, मां चयो ॾिठई नज़र हणी हणी नेठि साड़े छॾी मूंखे, त नहीं बाजी मैंने तो ऐसा नहीं किया। सो बहरहाल त इहो थींदो रहंदो आहे। पोइ असां बि त इंसान आहियूं न, वहम बि थी सघे थो त भई हिन ई नज़र लॻी। सो बहरहाल उनखे छॾियूं था। ऐं अञा ताईं हिननि जी मिटी एॾी न सुकी आहे जो मां इहो पाणी यूज़ कयां। हे मुंहिंजो झूलो कंहिं पुछियो त तव्हां किथां वरितो आहे? हे झूलो मां वरितो दराज़ तां, ऑनलाइन ऑडर कयो त हे अची वियो। ऐं पोइ असांखां सेट न पियो थिए, नट बोल्ट हिन जा हणण हुआ ॾाढा मुश्किल हुया, बैलेंस बि हिन जो आख़िर ताईं न ठहियो। त हिन जे हिकिड़े पाए हेठां हिकिड़ो सिर जो टुकुर पियो हूंदो आहे, उहो हाणे इहो इन रखण सां इहो बराबरि आहे। ऐं कारपेंटर खे मां घुरायो हो जंहिं असांखे इहो सेट करे ॾिनो। हुन बार बार खोले वरी हीअ साइड लॻाई, तॾहिं बि इहा इन में इहो फ़र्क़ु हुयो हिन जे पावनि में। इहा परमानेंट सिर हिते पई आहे। असल में छा आहे, जॾहिं मुंहिंजूं शहज़ादियूं, मुंहिंजूं नंढड़ियूं हादिया राजिया हिते रहंदियूं हुयूं त मुंहिंजो ख़्यालु आहे बाक़ी किसो मां झूले में वेही पोइ थी तव्हांखे ॿुधायां। आम तरह सां मां झूले में न वेहंदी आहियां, मूंखे ॾाढा चकर ईंदा आहिनि नंढे हूंदे खां। ऐं सभु असांजा कज़न्स, सभु ॿार, असां वटि हिकिड़ो वॾो असांजी ॾाॾीअ जो पींघो हूंदो हुओ, हुन में वेहंदा हुआ। मां हुननि सां गॾु न वेहंदी हुअमि। पोइ जॾहिं कोई न हूंदो पोइ मां हुन ख़ाली बीठल पींघे में वेही रहंदी हुअमि। सो अॼु हिते वेठी आहियां त हादिया राजीअ जे लाइ मां हीउ पींघो घुरायो। असल में असां वटि हिते पार्क में, असांजी सोसाइटी में झूला आहिनि। पोइ ज़ाहिर शाम थिए त ॿार इलाही, पोइ सभिनी खे सब्रु करिणो पवंदो हुओ त इंतज़ारु कनि वारे वारे सां सभई वेहनि।
ऐं मूंखां इहो बर्दाश्त न थींदो त मुंहिंजी शहज़ादी इंतज़ारु कनि। बसि मां चरी आहियां सफ़ा हुननि ॿिनि जे बारे में मुंहिंजी दीवानगी जेका आहे न उहा इंतिहा ते पहुतल आहे। सो मां सर्च कयमि ऑनलाइन त मूंखे इहो झूलो नज़र अची वियो, मां इहो वठी वरितो ऐं 80 kg इहे वज़न खणी सघे थो, माना मां त आराम सां वेही थी रहां, मां 60 आहियां। त बसि हुननि ॿिन्ही जे बारे में मां सफ़ा दीवानी आहियां। हे साल खनि मूंसां रहिया हुआ ऐं अली पहिरियों इस्लामाबाद में रहंदा हुआ, वरी अली शिफ्ट थियो हेॾे। पहिरियों ॿार आया त हिननि जो सामान अञा न आयो हो, त हे जीअं ई ॿाहिरि वियूं त हादिया बसि हिकिड़े छोकिरीअ खे साइकिल हलाईंदे ॾिठो ऐं चरी थी पई सफ़ा मूंखे पिंक बाइक खपे, मुंहिंजी पिंक बाइक। हिन जी पंहिंजी साइकिल बि पिंक हुई जेका इस्लामाबाद में पई हुई। पोइ तव्हां यकीन कयो हीअ एॾो रुनी, कंहिं सूरत न पई परचे। मां हिनखे सम्झाए पई त बाबा सामान मोकिलींदो त तुंहिंजी बाइक अची वेंदी, पर हादिया जेका हुई कंट्रोल खां सफ़ा निकिरी वई। मूंखे कुझु सम्झ में न आयो। बसि जेका घर जी चपल पातल हुई बसि मां रओ खयों, पैसा खयां, पर्स खयों ऐं मां सिधो गुलिस्तान जोहर वञी पहुतमि। इलाही जेके हिते रहनि था उन्हनि खे ख़बर हूंदी, रोड साइड्स ते खटूं ऐं पींघा ऐं इहे सभु साइकिलूं सभु शयूं मिलंदियूं आहिनि। उतां वञी मां साइकिल वरिती। 4000 जी मूंखे उहा पिंक बाइक मिली। 1000 रुपया रिक्शा वारे खे ॾेई मां उते जो उते आयमि ऐं अङण में बिहारे उन साइकिल खे। हादिया अञा ताईं रोए पई। हादिया खे सॾु कयो मथां, मूं चयो हादिया पिंक बाइक अची वई आहे। उफ़, जो हुनजी दीवानगी तव्हां ॾिसो आहे, उहा ईअं चुप थी वई, ईअं ख़ुशि थी वई ॼण कुझु थियो ई कोन हो। मुंहिंजो बसि पुॼे न, बसि चंड तारा बि चवनि त मां लाहे हुननि खे आणे ॾियां। मां हुननि जे लाइ सभु कुझु करे सघण लाइ तयारु हूंदी आहियां। 7 साल राजिया पैदा थी जॾहिं, माना हुनजी पैदाइश खां बि थोरो पहिरियों मां हुननि जे लाइ सामान ठाहिणु शुरू कयो, शयूं। ऐं 7 सालनि जी थी जेसि ताईं राजिया, पोइ हादिया बि विच में पैदा थी वई, उहा 3 साल नंढी आहे। 7 साल कंटिन्यू मां हिननि जा कपिड़ा सिबिया, हिननि जा रांदीका ठाहिया, हिननि जे लाइ शयूं ठाहियूं, हिननि खे इंटरटेन कयो। हिननि खे मां ज़िंदगीअ जो मक़सदु थी वियो न मुंहिंजो ॼण। सो बहरहाल त उहो जॾहिं हे हलियूं वयूं हाणे मलेशिया परमानेंट, कॾहिं ईंदा अलाह खे ख़बर, जॾहिं हूंदनि नसीब। पोइ मूंखे ॾाढी ॿाड़ पई लॻे न। उन खां पोइ मां हे चैरिटी जा कपिड़ा सिबणु शुरू कया, नंढनि ॿारनि जा। मूंखे एॾी आदत पइजी वई ॿारनि जा कपिड़ा सिबण जा। पोइ मां सोचियो त न, मां पंहिंजी इन मुहबत खे, इन जुनून खे मां अलाह जी राह में ख़र्चु कयां। पोइ मां इहे चैरिटी जा कपिड़ा सिबणु शुरू कया। सो इलाही सारो अवालु थी वियो। त आईनो बि न ॾिसंदी आहियां मां, हिते थी ॾिसां त पंहिंजा हाल था नज़र अचनि मूंखे। सो बहरहाल अलाह जा करम आहिनि, अहसान आहिनि। ऐं बसि बाबा मुंहिंजे ॿारनि सां ईअं प्यारु कंदो हो। पोइ जॾहिं बाबा असांजे घर ईंदो हो त सभिनी खां पहिरीं मुंहिंजे ॿारनि सां मिलंदो हो, पोइ मूंसां न मिलंदो हो। आख़िर में हिकिड़े ॾींहुं मूंखे चयो, अमां मूंखे माफ़ु कजांइ, मां हिननि खे ॾिसां थो त मां बेअख़्तियार थो थी वञा, मां बि विसरी वईमांसि। सो अॼुकल्ह मुंहिंजो इहो हाल आहे। मां पंहिंजे पुट खे, नुंहं खे चवां पई हिकिड़े ॾींहुं अली ऐं सादिया, मूं चयो तव्हां ॿिन्ही में काई क्वालिटी न आहे, बसि हिकिड़ी वाहिद क्वालिटी अथव त तव्हां हादिया ऐं राजिया जा माउ पीउ आहियो। ख़ैर मूंखे उहे बि ॿई ॾाढा प्यारा आहिनि, माशाअल्लाह, अलाह ख़ुशि रखेनि। सो बसि इहे घणा ई हवाला थी वेंदा अगरि मां कंटिन्यू कंदी रहनि त। अॼु मां हिन झूले में वेठी आहियां, हिनखे मां इहो सजायो बि पाण हुयो। मथां हे आईवी जी जेका वल आहे मूंखे सुगंध आणे ॾिनी हुई इस्लामाबाद मां, ऐं या लाहौर मां, मूंखे यादि न आहे। बहरहाल ऑनलाइन घुराई इहो न बि, हा, मूंखे न पिया मिलनि अहिड़ा सुहिणा पन, त हिनखे मां डेकोरेट बि कयो। उन ज़माने में मां हिन ते गुल बि हयां हुआ 2 साल 2.5 साल पहिरियों। उहे किरी पिया टाइम सां गॾु, त मां ॿीहर न हया आहिनि। ऐं अञा ताईं उहो मूंसां वीडियो कॉल ते ॻाल्हाईंदियूं आहिनि, मूंखां पुछंदियूं आहिनि दादी असांजो झूलो पियो आहे, असांजी साइकिल पई आहे, असांजी हे शइ पई आहे, सभु कुझु पियो आहे, माशाअल्लाह। सो मां अगरि इहे ॻाल्हियूं कंदमि न त हुननि जा किसा खुटंदा ई न। हाँ, उनकी बातें बहार की बातें, वादिये लाल अज़ार की बातें, शोलाओ गुल का न कर ज़िक्र अभी, मुझको करनी है यार की बातें। सो हुननि ॿिनि जो ज़िक्र कंदी रहां त कॾहिं बि मां माठि नथी करे सघां। किचन टाइम, हिते मुंहिंजो मां वीडियोज़ ॾिसंदी आहियां, जेके तज्ज़िया, तबसरा, लेक्चर्स ॿुधंदी आहियां।
त उहा हली रही आहे। ऐं 2 देगड़ियुनि में बचियल खीरु हुयो, उहे अलॻि अलॻि कढण लाइ रखियो आहे। गर्मी आहे, ख़राबु थी सघे थो। ऐं मलाई कढी छॾी मां, या फ्रीज़र में वेंदी। रोज़ जो कमु आहे इहो, रोज़ या हिकु ॾींहुं छॾे 2 मानियूं पचायूं आहिनि, हिकु ज़हरा जी हिकु पंहिंजी। त मां सुबुह सवेर जो मूंखे कुझु एॾो ख़ासि खाइण जो मज़ो नथो अचे, दिलि नथी चाहे, गर्मी बि थी वई आहे, त पोइ पचाए रखंदी आहियां, पोइ 10-11 बजे खाई छॾींदी आहियां। सो इहे कमु हलनि था। ऐं खीर जॾहिं 2 कढी वेंदा त वरी हिकिड़ी देगड़ी में करे छॾींदमि। अलॻि अलॻि करण जो मक़सदु इहो आहे त चेक कयां त हिननि मां कोई ख़राबु त न थी वियो आहे। निम इलाही वॾी थी वई आहे, पर जीअं त मां निम जो जेको आहे झुकाव हुन पासे करे छॾियो आहे पाणे। सो मथे आयमि कंहिं कम सां, त सोचमि थोरी मथे बि वीडियो भरे छॾियां। हीअ ॾिसो मुखड़ी ॾाढ़ूं जी, खोड़ सारियूं अनारकलियूं निकिरंदियूं हिन में आस्ते आस्ते। सो अलाह, हीअ हिकिड़ी त हीअ बिल्डिंग आहे, हीअ असांजे हूंदे ई ठहियूं, असांजे हूंदे ई आबाद थियूं। वरी हे ठहणु शुरू थियूं आहिनि। उनखां पहिरियों हीअ ग्रे वारी कंटिन्यू कंस्ट्रक्शन ओड़े पाड़े में बि, यानी असांजे घरनि जे आसपास, ऐं प्लस हे असांजे एरिया में बि। त बसि पोइ मिटी हितां कॾहिं खुटण वारी न आहे, डस्ट हर शइ ते। माशाल्लाह, हे मुंहिंजो घरु। सो जंहिं कम सां मथे आई हुयमि उहो करे वरितमि। हाणे हेठि था हलूं। 10:30 थिया आहिनि। ज़ेरा हली वई, उनजे हूंदे मां हिकिड़ो हे गुल ठाहे वरितो पर्पल। असल में हे 4 पर्पल ठाहिणा आहिनि वॾा, 4 येलो, बाक़ी पिंक जा इलाही ठाहिणा आहिनि। हिन जा बि ॿियो शेड बि आहे, ऐं उते ई मां हिकिड़ो ॿियो बि हे शुरू बि करे छॾियो आहे। सो इन एक्टिविटी खे हिते छॾियूं था। मां ॿियो बि छा छा कंदी रहियमि। हे बटण मां हुन कपिड़े तां कटे हिते रखिया हुया। ऐं अॼु मां हिते इलाही पंहिंजे क्राफ्ट मटीरियल जो सफ़ायो पई कयां, ऐं पाण खे बि रिमाइंड पई करायां त मूं वटि छा छा पियो आहे। ऐं घणो कुझु ॾियण लाइ बि कढियो अथमि, कुझु रीअरेंज कंदमि। फ़िलहालु त फैलियल ई हूंदो। ऐं हे ठाहियो अथमि हिकिड़ो शॉपर कचिरे जो। ऐं मां तव्हांखे पंहिंजी मज़े मज़े जी शयूं ॾेखारियां। मूंखे ऑर्गेनाइज़ रखणु शयुनि खे ॾाढो पसंदि आहे। हिन में सभु मुंहिंजा शीशा आहिनि, नंढा वॾा, डिफरेंट शेप्स ऐं साइज़िस जा। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा मूं वटि कलर टिश्यू पेपर, डिकोपाज पेपर्स जी त एॾी कलेक्शन आहे जो बसि हाणे सोचां थी ईअं ई यूज़ करे छॾींदमि घर में, आईंदा टिश्यू पेपर न वठंदमि। हे मुंहिंजो हिकिड़ो क्यूट बॉक्स आहे, जंहिंमें हर साइज़ जूं प्रिंटेड ऐं प्लेन ऐं नंढे खां नंढियूं ऐं वॾे खां वॾियूं हे क्राफ्टिंग में यूज़ करण वारियूं क्लिप्स आहिनि, टैग्स। ठीकु आहे। सोचां थी हे जेको दॿो आहे न, हे पूरो ड्रॉर, इहो सुगन जो हूंदो पहिरियों, उनजी शादी थी वई त मां फॿायो, त हिन में इलाही कुझु पियो आहे। सोचां थी उहो बि कढी ऐं हिननि खे ॿियनि जाइनि ते रखां। ऐं अलाए त छा छा पियो आहे। ॾिसो हे बि डिकोपाज पेपर, मुंहिंजे हेठां डिकोपाज पेपर, खोड़ शयूं अलाए कॾहिं खां हे वरितियूं त यूज़ बि न कयूं आहिनि। उनखां पोइ अलाए घणियूं वठी आई आहियां, हे मूंखे यादि ई न आहिनि त हे बि आहिनि मां वटि। हे कीचेन्स ठाहिया हुया एलिफेंट, त 2 रहिजी विया अञा, त उन्हनि जा कटआउट्स मां रखिया आहिनि। कॾहिं न कॾहिं ठाहींदमि। आर जूं हे टोकरियूं ठाहियूं हुअमि, कंहिं कम में नथियूं अचनि, कंहिंखे ॾेई छॾियां, छा कयां, कुझु सम्झ में नथो अचे। ऐं हा, हे आहे मुंहिंजो ज्वैलरी बॉक्स। ज्वैलरी मेकिंग एक्सेसरीज़ मां हिन में रखियूं आहिनि। अंदरां हे ईअं ई हिकिड़ो प्लेन, अलाए फ्रूट जो हुयो, अलाए छाजो हुयो, प्लेन दॿो। बसि मां हिन जे ढक खे जेको हो डेकोरेट कयो हो। इहा वीडियो बि शेयर थियल आहे। ऐं हिन में मां ज्वैलरी मेकिंग जो सॼो सामान रखियो आहे। सो माना एका दुका ठाहियूं अथमि, उनखां पोइ त वरी अलाए छा छा 10 कम गॾु शुरू कंदी आहियां, पोइ मूंखे यादि बि न हूंदा आहिनि। ऐं हे संडे बाज़ार मां ई वरितलु आहे। हे बॉर्डर आहे हिकिड़ो, जेको मां इनशाला ॿाहिरि प्लांट सां गॾु किथे न किथे हणंदमि। हे ॾिसो, हे हिकिड़ो ख़ाली ग्लासनि जो दॿो हुयो, ऐं जंहिंखे मां हे वॾी साइज़ जूं हुयूं मां वटि स्टिक्स, वुडन स्टिक्स, उन्हनि खे मां रंग रंग जे मार्कर्स सां डिफरेंट डिज़ाइन उन्हनि जे मथां मां ठाहिया, ऐं मां हिन खे कवर कयो हो। सो बसि शयूं आहिनि, शयूं शयूं। अलाह, हे ॾिसो मुंहिंजी धुरी, मुंहिंजी ठाहियल धुरी, मुंहिंजी पंहिंजी न, मूं वटि धुरी कॾहिं बि न हुई, ऐं मूंखे शौक़ु बि न आहे। ऐं मूंखे नाज़ुक ऐं सना ज़ेवर वणंदा आहिनि, मूंखे थुल्हा न वणंदा आहिनि। हे मां स्कूल जे ज़माने में सिंधी ड्रामो ठाहियो हो, जॾहिं मां जॉब पई कयां, त हीअ मां बाक़ाइदा हिकिड़ी टीचर खां घुरायो हो, हुनजी धुरीअ जो ख़ाली दॿो, मुंहिंजो डिस्प्ले जे लाइ दॿो आणे ॾे।
झुमका नथ टिका सभु कुझु हुयो, अलाए किथे विया सभु। त हे हिन सां मां हे ॾिसो हीअं हिन में हे ॻंढियल बि आहिनि। अलाए कहिड़ा कहिड़ा कारनामा कंदी हुयमि मां, मूंखे माना मुंझंदी न हुयमि मां कॾहिं बि। ॿियो छा ॾेखारियांव? हा, हे बि संडे बाज़ार मां वरितलु आहे, प्लास्टिक जो करमंडल। त हिन में हे असली कोॾियूं बि पयल आहिनि, जेके नेचुरल कलर में, ऐं हे ॿियूं जेके रंगीन आहिनि इहे मां संडे बाज़ार मां वरितियूं। इहे बि ईअं मूंखे बाई चांस मिली वियूं। त बसि क्राफ्टिंग मटीरियल जो ख़ज़ानो आहे मां वटि, अलाए छा छा। हिन में रिबन्स पयूं आहिनि, एॾियूं सारियूं टुकड़ा टुकड़ा, नंढा वॾा, ऐं नंढियूं नंढियूं जेके रिबन्स वरी खुली वञनि, उन्हनि खे क्लिप्स विझी ऐं इन्हनि खे मां बंदि कयो आहे। त हीअ सभु अॼु सर्च पई कयां। हिन में ॾिसो न, हे हादिया जी सालगिरह ते हुयो हे हिकिड़ो बैनर हैप्पी बर्थडे जो, त मां संभाले रखियो। त मूं चयो राजिया जी सालगिरह ते वरी इहो ई हणंदासीं, राजिया जी सालगिरह ते मूंखां न लभी न लधो। हाणे तो इहो ज़ाहिर थिए त इहो किथे पियो ऐं छो पियो। हे हिकिड़ो बॉक्स आहे, मुंहिंजे ख़्याल में हिन जी मां वीडियो बि ठाही आहे। ढक मां हिन जो पाण ई क्रिएट कयो, बाक़ी दॿो त ईअं ठहियो ठुकियो हुयो, त इनखे मां कवर करे छॾियो। ऐं हिन में अलाए छा छा, अलाए त छा छा पियो आहे। हे मुंहिंजी हिकिड़ी कज़न मूंॾे मोकिलियूं आइसक्रीम जूं ख़ाली दॿलियूं, मूंखे चई तूं हिननि मां कुझु ठाहींदी, ऐं यकीन कयो मां कुझु ठाहिण लाइ रखियो आहे, बसि पियो आहे। हे मुंहिंजो ॾाढो प्यारो बर्ड हिकिड़ो लॻियल बि आहे मुंहिंजे ॿाहिरि गार्डन एरिया में। हे मां सेल कया हुआ, हिते हिकिड़ी एग्ज़िबिशन लॻी हुई, त थोरो नंढिड़ो उनजे लाइ मां सेटअप ठाहियो पंहिंजो। हे आर्टिफिशियल गुल पन जेके मां वठंदी आहियां हिते हुते सजाइण लाइ, अलाह अकबर चरनि जी उस्ताद आहियां मां बि। हे ॾिसो, हे बि गुॾा गुॾियूं वीचारनि जूं मुंडियूं ई चिॿियूं थी वियूं आहिनि, सिंधी गुॾियूं गुॾा हिननि जा जोड़ा। इहे बि एग्ज़िबिशन में रखिया हुअमि, अलाए सिधा बि थींदा अलाए न। सो फ़िलहालु त हीअं अंदरि ईअं ई पिया आहिनि। उफ़, छा त इंसान जी हिर्स ऐं लालच जी त हद न आहे। सो अलाए छा छा वठंदी वेंदी आहियां, ठाहींदी वेंदी आहियां, रखंदी वेंदी आहियां, ऐं इलाही कुझु कढियो अथमि त हिन मां हो ठाहींदमि, हुन मां हो, त हाणे उहे हो सभु विया मुंहिंजा। मां हाणे ॿीहर कोन थी ठाहियां, त मोती बोती बि कढिया अथमि, त इहे बि ॾेई छॾींदमि कंहिंखे न कंहिंखे। सो सफ़ायो हली रहियो आहे। हा, ऐं हे ॿ असांजा जेके नेशनल दॿा असां सभिनी वटि हूंदा आहिनि, रॉयल डेन ऐं हिननि बटर कुकीज़ जा दॿा। हिन में ॾिसो, हे जेके खीर जे दॿनि मां निकिरंदा आहिनि अंदरां, हे उन ज़माने जा आहिनि जॾहिं मुंहिंजा ॿार नंढा हूंदा हुआ। ऐं उन मां बेशुमार गुल ठाहिया आहिनि, फ्रेम्स ठाहिया आहिनि, कुझु गिफ्ट बि कया आहिनि, कुझु सेल बि कया आहिनि, ऐं हे बाक़ी कुझु अञा हिन में पियो आहे। सो इहो हे कबट जे अंदरि हे हालात, हिननि ते मिटी पियल आहे। हिन में छा आहे, वायर, डिफरेंट वायर्स। सो हिननि जा नंढा नंढा इहे लच्छा ठहियल आहिनि, त इहे हिन दॿे में बिल्कुलु प्रॉपरली बंदि था थियनि, तंहिंजे करे इहे हिन में ई पिया आहिनि। हाणे छा उछलियां, छा रखां, दिलि बि नथी चए कुझु ॾींदे, ऐं इलाही ॾींहंनि खां कुझु हिननि मां ठाहियो बि न आहे। सो इहा त मां बसि अलाए छा थी कंदी वतां। हिते बि कुझु शयूं पियूं आहिनि, ज़ाहिर आहे त मूंखे सभु कुझु त ॾेई न आहे उछलिणो। हिन में गुल ठाहिया, उहे कढी उछले छॾियमि। कैनवस अञा नवां जो नवां पिया आहिनि। हे फेरी लाइट्स ॾिसंदा आहियो, मां कॾहिं न कॾहिं किथे कुझु हणंदी रहंदी आहियां। स्टिकर मुंहिंजो शौक़ु, ॿियो अलाए छा छा। सो अञा अङण में थोरो कमु कयो अथमि प्लांट्स वटि। फ़िलहालु मां हे दुकान हिते फैलाए चुकी आहियां, त इहो ई थो हले। बुख लॻी आहे ॾाढी, पंहिंजी मानी जेका पचाए छॾी हुयमि ज़हरा जी मानीअ सां गॾु। इहा मुंहिंजी मानी आहे बॉक्स में, मां बॉक्स में विझंदी आहियां, पोइ मानी नरम पई हूंदी आहे। ऐं हिते कुझु करेला बि बचियल आहिनि, 3 ॾींहं पचाया हुआ। हा, त इहे खाईंदमि, ऐं पटाटनि जी राति जी भाॼी हुई, उहा बि खाईंदमि। अॼु जो व्लॉग लॻे थो ॾाढो वॾो हूंदो, 2 ॾींहं ॾिसंदव तव्हां। इलाही सारियूं शयूं कढियूं आहिनि, ऐं 2 हे प्याला बि ख़ाली कयमि। उन्हनि प्यालनि मां जेका मिटी निकिती, उन में पथर बि आहिनि, मिटी बि आहे, छो त उहे हिकिड़ी टेक्निक सां हिन में पोखिया हुअमि। ज़रूरी हूंदो आहे त जॾहिं कुझु पोखिजे त उन कुंडीअ में या उन थांव में टुंग हुजे हेठां, जीअं एक्स्ट्रा पाणी ड्रेन थी वञे। त प्यालनि में त न हूंदो आहे, हे बि मुंहिंजो प्याले में ई लॻियल आहे, त हिकिड़ी टेक्निक सां लॻंदो आहे। त उहा मिटी ऐं पथर मां हुन मां कढी रखिया आहिनि, इहो मुंहिंजे लाइ ख़ज़ानो आहे। ऐं मिटी थोरी ड्राई थींदी त हिन मां पथर कढी अलॻि कंदमि, ऐं मिटी वरी कूंडियुनि में विझी छॾींदमि। त उन हिकिड़ी कूंडीअ में प्लांट हुयो, उहो मां हिन में पोखे छॾियो, प्याले में। सेम टेक्निक आहे इहा बि, हिन जी मुंहिंजी वीडियो बि ठहियल अथव। त अगरि ड्रेन होल न हुजे पॉट में, त पोइ कीअं पोखिजे, उन ते मां मुंहिंजूं गार्डनिंग जूं बि माशाल्लाह इलाही ठहियल अथव। जेतिरो मूंखे अचे पियो ओतिरियूं मां ठाहे छॾियूं, त हाणे एक्स्ट्रा कोन थी ठाहियां।
सो जीअं हिन किन किन कुंडनि में मिटी घटि आहे त उन्हनि में इहा मिटी विझी छॾींदमि जॾहिं सुकंदी। हिते मां थोरी सफ़ाई कई जेका तव्हांखे नज़र बि ईंदी, कुझु शयूं उछलाए छॾियूं, घणो थी वियो बसि। ऐं ॿी ॻाल्हि त हे जेको मुंहिंजो शेल्फ हो न, इहो चिॿो थी वियो हो, हे शूरेक हुयो ऐं मां हुन में हेॾा सारा ठिकर भितर पथर सभु रखिया त ज़ाहिर आहे हिन जूं जेके पटियूं आहिनि उहे चिॿियूं थी वियूं। त हाणे मां छा कयो आहे, हिनखे ऊंधो करे रखियो आहे ऐं त जीअं थोरो आसे आसे वरी लेवल ते अची वञे, सिधो थी वञे। सो इहो कयो अथमि हिकिड़ो। ऐं बाक़ी कुझु घणी सफ़ाई न कई आहे, बसि हिन में जेके शयूं आहिनि उन्हनि खे साफ़ु कयो आहे, कुझु उछले छॾियूं आहिनि। ऐं इहो आहे हिन महिल ताईं जो कमु। गर्मी ॾाढी आहे हिते, वधीक देरि कमु नथो करे सघिजे। ऐं हे मां अलाए कॾहिं खां हिकिड़ो ऑइल जो अलाए 3-4 लीटर जी हिकिड़ी बोतल जो अधु कटे रखियो त हिन मां मूंखे बास्केट ठाहिणी आहे। हे ॾाढो पहिरियों जो कटियल आहे, इहो पियो हो मथे स्टोर में त मां खणी आई हुयमि, त मां हिन जी बास्केट ठाहींदमि, भली पोइ कंहिंखे ॾेई छॾियां। ऐं हिते आहे मुंहिंजो ख़ज़ानो। अलाए त इन्हनि मां मूंखे छा छा ठाहिणो हुयो जेको अञा ताईं कोन ठहियो आहे, ऐं मुस्तक़बिल जी का ख़बर न आहे। सो हिते ढकियो पियो आहे आराम सां, इहो बि हिते ई पियो आहे। सो सुभाणे सोचां थी त हितां हीअ बेंच ऐं इहे स्टूल्स खणी मथे टेरिस ते रखी छॾियां। उते शेड आहे त उन में इहे ख़राबु न थींदा। थोरी घणी अगरि बारिश पई बि, बारिश उन सूरत में पवंदी जो बारिश जो रुख उन पासे हुजे, पोइ आला थी वेंदा त वरी उस बि ॾाढी आहे मथे, त हे सुकी बि वेंदा। त हितां हटाईंदमि ऐं पोइ जेको स्टैंड आहे इनखे प्रॉपरली हुन पासे रेड़े रखंदमि। सो बसि प्लैनिंग्स ऐं थोरो थोरो अमल बि अल्हम्दुलिल्लाह। अञा ताईं इहे 3 बोतलूं हिते पयूं नंढड़ियूं जेके मां टंगियूं न आहिनि, इहे बि टंगड़ियूं आहिनि इंशाल्लाह कंहिं ॾींहुं समडे। ऐं ॿियूं बि पेंट करणियूं आहिनि। सनियूं त मां रखियूं आहिनि इलाही जार्स, त मां ॾेई छॾिया हिन दफ़े ॻोठ वियमि त खोड़ सारा खणी वई हुअमि, छो त हर कंहिंखे कमु था अचनि न, मसाला मिर्च बटण मोती रखण में, इन में पंहिंजी मर्ज़ी आहे जेको जंहिं तरह सां यूज़ करे। ऐं माशाल्लाह हे बि मुंहिंजो ॾाढो सुहिणो वधी रहियो आहे, पर किरी थो पए, हिनखे मां छा कयांसि कुझु सम्झ में नथो अचे। पहिरियों बि मां हिनखे हीअं अंदरि विझी छॾियो, हिन में काठी बि ॿधी हिकु दफ़ो, उहा बि किरी पई। ऐं हे हिन नंढड़ी कुंडीअ में 2 प्लांट्स माशाल्लाह ॾिसो केॾे सुहिणे नमूने था वधनि, ऐं हिन जा छोॾा बि लही रहिया आहिनि। सो हाणे बसि इलाही थी वियो, हिते गर्मी आहे इलाही, त हाणे मां अंदरि वेंदमि। 12:30 थिया आहिनि, गैस अची वई त मां खीर रखियो आहे कढ़ण जे लाइ। लाइट हली वई आहे, कलाकु थियो आहे, त मां कमु कंदी रही आहियां माशाल्लाह कंटिन्यू। ऐं हाणे सोचां थी त मंझंदि जे लाइ चांवर पचायां। कढ़ी बि पई आहे, पटाटनि जी भाॼी बि पई आहे, त उन सां चांवर सुठा लॻंदा। हूअं त गर्मियुनि में असां राति जो ई चांवर पचाईंदा आहियूं, पर जॾहिं अॼुकल्ह जेको आहे न असां रेगुलर नथा पचायूं चांवर, कॾहिं कॾहिं था पचायूं, त पोइ जंहिं महिल दिलि चाहींदी आहे मंझंदि हुजे राति जो उन महिल पचाईंदा आहियूं। सो हिन महिल मां चांवर खणी मथे वेंदमि चांवर खणणु, ऐं पोइ उहे भिजाए रखंदमि। तक़रीबन 2:30 थियण वारा आहिनि, ऐं मां 2 कलाकनि खां मथे लाइट बंदि हुई। मां बि घटि न कई, मां उन सां मुंहुं ॾिनो लाइट सां, बंदि लाइट सां। सो हेठि मथे अंदरि ॿाहिरि घणा ई खोटाड़ा कयमि, ऐं छांटी कयमि शयुनि जी, इलाही थेलियूं ठाहियूं आहिनि। हिकिड़ो जीअं तव्हांखे ब्राउन बैग नज़र ईंदो साम्हूं सोफ़े ते, इन में कुझु शयूं विधियूं आहिनि जेके कम जूं आहिनि, सुठियूं आहिनि, पर मुंहिंजी ज़रूरत मूंखे उन्हनि जी ज़रूरत न आहे। हीअं हिकिड़ी ॿी आहे, उन लाइ ठाहियूं आहिनि। 2 थेलियूं कचिरे जूं ठाहियूं आहिनि। त माना मां ॾाढी जदोजहद कई, ऐं हाणे मां 2 बजे खां पोइ लाइट आई त मां वञी जल्दी सां विझी ऐं नमाज़ पढ़ी वरिती। हाणे मां कढ़ी गरम कंदमि, ऐं चांवर मां पचाए छॾिया बंदि लाइट में ई, त छो त सुराण ईंदी जेसिताईं 2:45 बजे ईंदी आहे, पोइ 3 बजे गैस हली वेंदी आहे। त हीअ कढ़ी रखण सां थिक थी वञे बिल्कुलु हलवो, त हुन में बिल्कुलु थोरो पाणी विझी मां हिनखे गरम कंदमि। सो लंच कंदमि हाणे पाण, जेसिताईं सुराण अचे पोइ वरी ॾिठो वेंदो अॻियां छा थी कयां। अधु ॾींहं जी एॾी वॾी रुदात तव्हां ॾिसी चुका आहियो हिन महिल ताईं, अॼु मां घटि न कई आहे पाण सां। मानी असां राति जी ॿाहिरां घुराईसीं, सो पचाइण जो सफ़ा मूड न हो। सॼो ॾींहुं एतिरो मां, सॼो ॾींहुं न अधु ॾींहुं मां एतिरो कमु कयो जो बाक़ी अधु ॾींहुं मां आरामु कयो, मिड़ई इंजॉय कयोसीं। कॾहिं कॾहिं महीने में हिकु दफ़ो असां इहा हरकत करे वठंदा आहियूं। सो तव्हांखां मोकिलायां थी अॼु जे हिन ब्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां वरी नए ब्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही।